बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्मान की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। अध्याय 31। नारद मुनिअ जो पंहिंजे योग बल सां प्राचीन वर्य खे हिकिड़ो ताज़ो बाग ॾेखारियो। मैत्री ऋषिअ चयो त हे विदुर, राजा जो इहो जवाबु ॿुधी नारद मुनि अजब में पइजी वीचारियो त मूं राजा खे अहिड़ो अमोलक ज्ञान सेखारियो, पर तॾहिं हू मोह माया खां अलॻि न थियो आहे। अञा ताईं खेसि राजगदीअ जो मोह लॻो पियो आहे। इहो वीचार करे नारद मुनिअ पंहिंजे योग बल सां आकाश में हिकिड़ो बाग तयारु करे चयो त हे राजा, मूंखे ॾाढो अजब थो लॻे। अखियूं खणी मथे त ॾिस। जीअं राजा अखियूं मथे खणी निहारियो तीअं आकाश में हिकिड़ो शाही बाग फलनि फूलनि वारो चइनि दरवाज़नि सां ॾिसण में आयुसि ऐं हिकिड़ो हरण जंगली सावल ॾिसी उते नचण ऐं टपण लॻो। जॾहिं हुन बाग में अची गाह खाइण लॻो तॾहिं हिकिड़ो शिकारी शिकार जो सभु सामान खणी हरण जे पकड़ण लाइ उते आयो। हिकिड़े दरवाजे ते ॾियारी विधाई, ॿिए दरवाजे ते कुते खे बीहारियईं, टें दरवाजे ते बाहि ॿारियईं ऐं चौथे दरवाजे ते पाण तीर कमान खणी बीठो। पर हरण बेडको थी ख़ुशीअ सां गाह ऐं पन चरण लॻो। राजा प्राचीन वर्य हुन बाग में शिकारी ऐं हरण खे ॾिसी चयो त हे मुनि महाराज, जेतोणीक हरण जे मारण जो चइनी दरवाजनि ते पूरो बंदोबस्तु थियल आहे, तॾहिं हू का परवाह न करे कीअं न मज़े सां पियो चरे। इहो खाधो हिन खे कहिड़ो फ़ाइदो पहुचाईंदो। तंहिं ते नारद खिली चयो त हे राजा, तुंहिंजो हाल बि अहिड़ो ई आहे जो ॿुढापे जे करे तुंहिंजूं सभु इंद्रियूं सत छॾे वयूं आहिनि, हवास कमज़ोर थी विया आहिनि ऐं मरण जो वक़्तु अची वेझो पहुतो आहे। तंहिंखां सवाइ तुंहिंजे भुत जी रत अहिड़ीअ तरह सुकंदी थी वञे जीअं पाणी बाहि जे गर्मीअ खां जली कुझु बि न बचंदो आहे। काल तोखे कुते वांगुरु घेरींदो थो अचे, जो तुंहिंजे मारण लाइ शिकारीअ वांगुरु तीर कमान खणी तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। तॾहिं बि तूं संसारी माया ॼार में अहिड़ो त फाथल आहीं जो ही सभु हाल अखियुनि सां ॾिसी बि तोखे पंहिंजे मरण जो ख़ौफ़ नथो थिए। संसारी नासवंत सुख ऐं राजगदीअ जो हिर्स अञा नथो छॾी। इहा ॻाल्हि ॿुधी राजा जा कपाट खुली विया ऐं ईअं सम्झण लॻो त मुंहिंजो बदन जली रहियो आहे। पंहिंजी हीअ हालत ॾिसी नारद मुनिअ जे चरण कमलनि ते किरी चवण लॻो त हे मुनि, तव्हां वॾी कृपा करे मूंखे संसारी बंधननि खां ॿाहिरि कढियो आहे। ईअं चई राजा यथारोप योग नारद जी पूॼा कई ऐं संसारी मोह त्यागे बद्री केदार तपोवन ॾांहुं हलियो वियो ऐं हरि सिमरण करे मुक्ति पाइण लाइ नारद मुनि हरि सिमरण करे मुक्ति पाताई। नारद मुनि उतां हलियो वियो। घणनि ॾींहंनि खां पोइ श्याम सुंदर परचेता जे तप ऐं सुमरन करण खां प्रसन्न थी पंहिंजो चतुर्भुजी रूप जो दर्शन ॾेई चवण लॻो त तव्हां कोई वर घुरो। तॾहिं परचेता उस्तति करे चयो त हे महाराज, असांखे इहो ई वरदान ॾियो त असां संसारी महाजार में न फासूं ऐं सत्संग करे सुख पायूं। तंहिंखां सवाइ तव्हांजे चरणनि में असांजी प्रीति बणी रहे। त्रिलोकीनाथ उन्हनि जे इच्छा अनुसार वरदान ॾेई चयो त तव्हां गृहस्थी थी अंत काल में मुक्त पदवी पाईंदव। एतिरो चई भॻवान अंतर्ध्यान थी वियो। वरदान पाए हू पंहिंजे आस्थान ॾांहुं हलिया। तॾहिं रस्ते में छा था ॾिसनि
त जेको शहर आबाद हो सो सभु वैरान थी वियो आहे। ही हाल ॾिसी परचेता पारा तो ॾिनो त जंगल जे देवताउनि असांजो राज ऐं देश वैरान कयो आहे। योग जे आग सां उन्हनि खे जलाए छॾणु घुर्जे, जंहिं करे हू पंहिंजे कए जो फल पाइनि। परचेता जे एतिरे चवण सां जंगल सड़ण लॻो ऐं उते जा देवताऊं पंहिंजा प्राण बचाए भॻा ऐं ब्रह्मा वटि वञी दाही थिया। तॾहिं चंद्रमा ब्रह्मा जे आज्ञा सां परचेता खे अची चयो त तव्हां 10,000 वर्य परमेश्वर जो तप कयो आहे, तंहिं करे तव्हांखे अहिड़ो पारा तो न ॾियणु घुर्जे। हिन जंगल मां सभिनी ऋषियुनि मुनियुनि पशुनि ऐं पखियुनि खे भोजन मिलंदो हो ऐं पालना थींदी हुई। तंहिंजे जलाइण करे तव्हांखे वॾो पाप लॻंदो ऐं तव्हां संसार पैदा करण जे इच्छा सां तप कयो आहे, सो तव्हां निर्मलोचना नाले कन्या सां जा दरख़तनि जी कन्या आहे पंहिंजी शादी करियो त उन मां तव्हांखे घणी संतान पैदा थींदी। चंद्रमा जा वचन ॿुधी जंगल जे देवताउनि उहा कन्या परचेता खे आणे ॾिनी। परचेता उन जंगल जी बाहि विसाए निर्मलोचना कन्या सां गंधर्व विवाह कयो। पिता जे नगरीअ में अची सुख संपत्तीअ सां राज करण लॻो। चंद्रमा पंहिंजे लोक ॾांहुं रवानो थियो। निर्मलोचना स्त्रीअ मां परचेता खे वच्छ नाले हिकु पुटु पैदा थियो, जंहिं गृहस्थ धर्म पाले घणेई जीव पैदा कया। तंहिंखां पोइ परचेता पंहिंजे पुट खे गादीअ ते विहारे तप करणु हलियो वियो। उलहंदे पासे हुनजो नारद सां मुखामेलो थियो, जंहिंजे उपदेश द्वारा प्राणायाम करे परचेता शरीर त्यागे गौलोक में पहुतो। मैत्री ऋषिअ खां इहा कथा ॿुधी विदुर हस्तिनापुर ॾांहुं रवानो थियो। सिकंद चौथो पूरो थियो। सिकंद पंजो। हिन सिकंद में राजा प्रियव्रत जड़भर्थ 7 दीपनि 9 खंडनि 14 भवननि सभिनी नरकनि जी कथा वर्णन थियल आहे। अध्याय पहिरियों। राजा परीक्षित जो श्री सुखदेव खां प्रियव्रत जी कथा पुछणु। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित श्री सुखदेव खे वेनती कई त हे महाराज, तव्हां 3 सिकंद में चयो आहे त प्रियव्रत स्वयंभू मन जो पुत्र नारद मुनिअ जे उपदेश सां बालपण में ई जंगल में वञी परमेश्वर जो तप कयो, वरी गृहस्थी थी राजभोग करे ऐं वरी तप करे मुक्ति पाई। हेतिरे ज्ञान प्राप्त थियण ते बि हू वरी गृहस्थ में छो फाथो? जेसिताईं हे जीव संसारी माया मोह में फाथल रही स्त्री पुत्र धन खे पंहिंजो ॼाणे थो, तेसिताईं उहो ज्ञानी नथो लेखिजे। जंहिंखे ज्ञान प्राप्त थियो सो वरी ॼाणी वाणी हिन माया जार में छो फासंदो? कृपा करे मुंहिंजो इहो संसो मिटायो। सुखदेव हरिचरणनि जो ध्यानु धरे चयो त हे राजा, तो तमामु चङी ॻाल्हि पुछी आहे। इहो हिन रीति आहे त राजा प्रियव्रत ज्ञानी हुजण ते बि पूर्वले जन्म जे संस्कार करे राज कंदो थे रहियो, मगर हू गृहस्थ आश्रम में रही राज धन स्त्रीअ पुत्रनि ऐं ॿियनि जे मोह खां आज़ादु हो। कुझु ॾींहं राज कमाए तंहिंखां पोइ परमेश्वर जे तपस्या में लय थी वियो। जॾहिं पहिरियां ई नारद जे उपदेश सां प्रियव्रत ब्रह्म ज्ञान पाए मुंद्राचल पहाड़ ते तपस्या करण वियो, तॾहिं स्वयंभू मन उते वञी पुट खे चयो त हे प्रियव्रत, तूं राज ऐं शादी करे संतान पैदा कर। हुन जवाब ॾिनो त हे पिताजी, विवाह करण ऐं संतान पैदा थियण करे आदमी मोह माया में फासी नरक में पवंदो आहे। तंहिं करे मूंखे संसारी सुख ऐं राजगदी न घुर्जे, फ़क़ति परमेश्वर जी भक्ति खपे। जॾहिं प्रियव्रत स्वयंभू मन जो चयो न मञियो, तॾहिं हू उदास थी चिंता करण लॻो। उन वक़्तु ब्रह्मा हंस ते सवार थी सोनक आदिक ऋषीश्वरनि ऐं देवताउनि सूधो उते आयो ऐं चवण लॻो त हे प्रियव्रत, तूं विवाह करण ऐं राजगदीअ ते वेहण छो नथो क़बूली? श्री नारायण जी आज्ञा आहे त खत्री राज कनि, तंहिं करे तोखे हुन जी आज्ञा मञे संसारी जीवन खे वधाइण घुर्जे।
जीअं मां नारायण जी आज्ञा मञे संसार खे पैदा थो करियां, तीअं तूं बि हुन जी आज्ञा मञे राजगदीअ ते वेह ऐं विवाह करे खत्रियुनि खे पैदा कर। परमेश्वर जे अटल हुकुम खां सवाइ हिकु पन बि वण मां विछड़ी नथो सघे। जीअं डांद जे नक में नोड़ी विझी जाॾे वणे ताॾे फेराए सघिजेसि थो, उनजो को बि वस हली नथो सघे, तीअं ईश्वर जे अटल आज्ञा खे बि कोई घटि वधि करे नथो सघे। तंहिंखां सवाइ गृहस्थ आश्रम को ख़राब न आहे। जेको आदमी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मन ऐं इंद्रियुनि खे पंहिंजे वस में रखे थो, तंहिंखे जंग ऐं गृहस्थ में रहणु हिकु जहिड़ो आहे। ऐं जंहिं उन्हनि खे पंहिंजे वस न कयो आहे, तंहिंखे गृहस्थ छॾे जंगल में भिटकण मां छा फ़ाइदो थींदो? छो त जेसिताईं हे जीव काम, क्रोध आदिक खे पंहिंजे वस नथो करे, तेसिताईं उनखे मुअन मन ठार नथो मिले। ऐं हर हिकु मनुष्य ते टे कर्ज आहिनि, हिकु ऋषि ऋण, ॿियो देव ऋण, टियों पितृ ऋण। जेसिताईं उन्हनि टिनी कर्जनि खां आजो नथो थिए, तेसिताईं उनखे संसार खां अलॻि न थियणु घुरिजे। हे जीव, जॾहिं संसारी सुख भोगे उनजो सवादु ॾिसी थो रहे, तॾहिं वरी इन जे सुख जी इच्छा रखणु न घुरिजेसि। तंहिं करे पहिरियां ई राज करे पोइ वैराग धारण कर। जॾहिं इन जो उपदेश ॿुधण सां प्रियव्रत विवाह करण ऐं राजगदीअ ते विहणु क़बूल कयो, तॾहिं ब्रह्मा ऐं स्वयंभू मन प्रियव्रत खे राजगदीअ ते विहारियो। सुखदेव चयो त हे परीक्षित, अहिड़ीअ तरह प्रियव्रत राज सिंहासन ते वेही हरिचरणनि में प्रीति लॻाए राज करणु लॻो। विश्वकर्मा जे कन्या विरखमतीअ सां हुनजो विवाह थियो। उन स्त्रीअ मां अग्निधर आदिक पुत्र ऐं जसवंतीअ नाले धीअ पैदा थियसि, जिन मां टे पुत्र बाल जती हुआ, जिन वेद पढ़ी परमहंसनि जो दर्जो पातो, ऐं ॿी स्त्री शांतीअ नाले जा देवताउनि आणे राजा खे ॾिनी हुई। तंहिंमां उत्तम, तामस ऐं रेवत नाले टे पुत्र पैदा, जो 14 मनोत्रनि में ॻणजनि था। राजा प्रियव्रत हज़ारे वर्य धर्म ऐं न्याय सां राज कयो। हिकिड़े ॾींहुं वीचार कयो त सूरज जो रथ 8 तरफ़नि फिरण करे राति ऐं ॾींहुं बणाए थो, यानी सुमेर पर्वत जे ओट में वञण करे राति थिए थी, जंहिं करे संध्या पूजा जो होम, तर्पण, जप, तप, दान वग़ैरह चङनि कमनि में विघ्न पवे थो ऐं ऊंदहि में बुरनि कर्मनि करण करे पाप थिए थो। तंहिं करे मुंहिंजे राज में 8 ई पहर ॾींहं वांगुरु प्रकाश रहे त ॾाढो चङो। इहो ख़्यालु करे राजा प्रियव्रत हिकिड़ो हथु हिकु फीथे सां सूरज जे प्रकाश जहिड़ो जोड़ायो, जंहिं रथ जे प्रकाश करे 8 ई पहर हुन जे राज में रोशनाई रही ऐं राति थियणु बंदि थी वई। राजा प्रियव्रत एतिरो प्रतापी थियण ते बि 8 ई पहर श्री नारायण जे चरणनि जो ध्यानु धारींदो रहंदो। जॾहिं राजा उन रथ ते वेही पृथ्वीअ जे चौतरफ़ 7 परिक्रमाऊं करे हिकु छत्र ताईं राज कयो, तॾहिं उन रथ जे हलण सां जो हिकिड़े फीथे जो हो, पृथ्वीअ ते 7 समुंड ऐं 7 दीप प्रगट थिया। पहिरियों जंबू दीप 1 लख जोजन जे घेरे में थियो। हर हिकु जोजन में 4 कोह थींदा आहिनि। भारत खंड ऐं ॿिया देश इन जे दीप में आहिनि। इन जे दीप जो चौतरफ़ खारे पाणीअ जो समुंड आहे। ॿियो पाकर दीप 2 लखनि जोजन जे घेरे में आहे। उन जे चौतरफ़ कमंद जे रस जो समुंड आहे। टियों शालिम दीप 4 लखनि जोजन जे घेरे में आहे। उन जे चौतरफ़ मदरा जो समुंड भरियल आहे। चौथों कुशिप दीप 8 लखनि जोजननि में आहे। उन जे चौतरफ़ घीअ जो समुंड आहे। पंजों क्रोंच दीप 16 लखनि जोजननि जे घेरे में आहे। हुन जे चौतरफ़ खीर जो समुंड आहे। छहों शाख दीप 32 लखनि जोजननि जे घेरे में आहे। उन जे चौतरफ़
ॾहीअ जो समुंड आहे। सतो पुष्कर दीप 14 लखनि जोजननि जे घेरे में 64 लखनि जोजननि जे घेरे में आहे, जंहिंजे चौधारी मिठे पाणीअ जो समुंड भरियल आहे। ॾिसो परमेश्वर जे कृपा सां एतिरी वॾी ड्रिगाई ऐं वेकराई हिन पृथ्वीअ जी आहे। अज्ञानी मनुष्य खे कहिड़ी ताक़त आहे जो परिपूर्ण परमात्मा जी उस्तति करे सघे। पोइ राजा प्रियव्रत हिक हिक दीप जो राज पंहिंजनि पुटनि खे विराए ॾिनो ऐं जसवंतीअ नाले पंहिंजे कन्या जो विवाह शुक्राचार्य सां कयो, जंहिंजे पेट मां देव कन्या पैदा थी। जॾहिं राति थियण सफ़ा बंदि थी वई, तॾहिं स्वयंभूमन ऐं ब्रह्मा राजा प्रियव्रत खे सम्झायो त जा ॻाल्हि परमेश्वर जे इच्छा सां ठहियल आहे तंहिंखे मिटाइण न घुरिजे। तॾहिं राजा प्रियव्रत रथ जो घुमाइण बंदि करे छॾियो। इहा कथा ॿुधाए श्री सुखदेव चयो त हे राजा परीक्षित, इन्हनि 7 दीपनि जो राजा ऐं मालिक प्रियव्रत हो, पर उन हेतिरे सॼे राज खे कूड़ो सुपनो सम्झी हिकिड़े ॾींहुं बृहस्पतिअ पंहिंजे स्त्रीअ खे रथ ते विहारे चयो त हिकिड़ो दृष्टांत मां तोखे ॿुधायां थो। सो ही आहे त हिकिड़ो अज्ञानी छोकर पंहिंजे घरां रुसी कंहिं ऋषीश्वर जे आस्थान ते आयो। हुन ऋषिअ दया दृष्टिअ सां छोकिरे खे अहिड़ी विद्या पढ़ाई जो हुनखे दिव्य दृष्टि थी वई, यानी पृथ्वीअ में पूरियल धन ऐं 100 कोहनि जा जीव साक्षात ॾिसण लॻो। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन छोकिरे जा माता पिता हुनखे ॻोल्हींदा उते आया ऐं खेसि पकिड़े वठी हलण लॻा। तॾहिं हुन सम्झायो त घर वञण करे मुंहिंजो इहो सभु गुण हलियो वेंदो, तंहिं करे हू घर वञण खां गुसाइण लॻो। पर संदसि माता पिता ज़बरदस्तीअ घर आणे संदसि विवाह कयो। तॾहिं हू छोकिरो सभु गुण भुलाए संसारी महाजार में फासी अहिड़ो ख़राबु थियो जो भरियूं डोए पंहिंजो पेट पालण लॻो। एतिरी कथा ॿुधी बृहस्पतिअ पुछियो त हू पंहिंजो अहिड़ो गुण छॾे गृहस्थ में छो फाथो। तॾहिं प्रियव्रत चयो त मुंहिंजो बि साॻियो ई हाल आहे। मूं नारद मुनीअ जो ज्ञान भुलाए संसारी महाजार में फाथो आहियां। एतिरो ॿुधी बृहस्पतिअ चयो त हे महाराज, हाणे संसार त्यागणु घुरिजे। प्रियव्रत जीअं इहा ॻाल्हि पंहिंजे धर्मपत्नीअ खां ॿुधी, तीअं सभु राज पंहिंजनि पुटनि खे ॾेई माया जो मोह छॾे स्त्रीअ समेत तपोवन में वञी भक्ति करे मुक्त थियो। अहिड़ीअ तरह जेके माण्हू श्री नारायण जे शरण में वञनि था, तिन खे सभु सुख जी प्राप्ति थिए थी। अहिड़नि ज्ञानियुनि खे बि मोह पैदा थिए त असां छा चइबासीं। धन पदार्थ में माना आहे त सही न मोह, असां हुन में फासी था वञूं। हिकिड़ो ॾाढो माना शाहूकार हो, अरबोपति हो, एॾो धन हुयुसि, एॾो पैसो हुयुसि हुनखे। हिन सां गॾु हिकिड़ो सेक्रेटरी सॼो ॾींहुं घुमंदो। हे जॾहिं ॿुढो थियो, थोरो बीमार थियो, सम्झे पियो हाणे मां मरी वेंदुसि। ॾाढो हिनखे धन हो, 10 अरब छॾे पियो वञे, एतिरो धन हिन वटि पियो हो। त पंहिंजे सेक्रेटरीअ खां पुछे थो त ॿियो जनम तोखे मिले त तूं छा थियणु पसंदि कंदे? मूं जहिड़ो अरबोपति, की न जेको हींअर आहे सेक्रेटरी उहो, की न मूंखे तूं पंहिंजो सेक्रेटरी रखणु पसंदि कंदे? तो छा थियणु पसंदि कंदे? तो मूंखे बि ॾिठो आहे भई मूंखे एॾो मां धनवान आहियां, सॼी उमिरि मुंहिंजी बि ॾिठी अथई, मूंसां तूं गॾु रहियो आहे, त तोखे छा वणंदो? त हू चएसि थो न, मां तो जहिड़ो धनवान त असुली न बणणु चाहींदुमि। मां तुंहिंजी ज़िंदगी ॾिसी चुको आहियां, न तो चङिया खाधो अथई, न तो चङिया निंड कई अथई, ऐं न तो हेॾे धन मां कोई दान कयो आहे, न कुझु शुभ कर्म कयो अथई। अहिड़ी माया कहिड़े कम जी? हे धन कहिड़े कम जो? मूंखे इहो धन न खपे। मां भॻवान खे प्रार्थना कंदुमि त मूंखे अहिड़ो न ठाहिजां।
मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी ॾिसी वरिती आहे, कमाए 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 हेॾो तो गॾु कयो आहे। पहिरियों कमाइण जी चिंता, वरी उनखे गॾु करण जी चिंता, वरी उनखे संभालण जी चिंता, वरी सेल टैक्स वारा न अचनि, इनकम टैक्स वारा न अचनि, वरी हाणे वञे थो त वरी हाणे तोखे इहा चिंता त हेॾो धन मां काॾे कयां, केरु ॿिया खाई वेंदा। मूंखे अहिड़ो धन न खपे। मां भॻवान खे प्रार्थना कंदुमि मूंखे अहिड़ो न ठाहिजांइ। जे धन कंहिंखे ॾिए मूंखे त छा, पर ॿियनि खे बि अहिड़ो न ठाहिजांइ जहिड़ो तूं आहे। जे ॿियनि खे बि अहिड़ो धन ॾिए त उन्हनि खे वरी दान करण जी ॿुद्धि ॾिजांइ, उहा सुमत ॾिजांइ त धन मां कुझु दान कनि ऐं कुझु शुभ कर्म कनि त उते उन्हनि जो जमा थिए त वरी ॿिए जनम में मिले उन्हनि खे। तो जहिड़ो मां न को थियणु पसंदि कंदुमि, न को ॿियनि खे सलाह ॾींदुमि त तो जहिड़ा थियनि। तो चए बराबरि आहे, मूंखे त हेॾी ज़िंदगी में कंहिं इहो भई ज्ञान ई न ॾिनो आहे त हेॾो मूंखे धन हो, मां कुझु त कयां हा न पंहिंजे लाइ जमा। मां छा कयो आहे? हींअर त मां 10 अरब छॾे थो वञा, किॾे वेंदा उहा मूंखे कहिड़ी ख़बर पवंदी, केरु खणी वेंदो, खणी त ॿिया वेंदा न। मां हिन मां कुझु कयां हा, कुझु दान कयां हा, साधन संतनि खे खारायां हा, शुभ कर्म में भई हिन जो उपयोग कयां हा त मुंहिंजा उते जमा थी वरी ॿिए जनम में मूंखे मिलनि हा। पर इहो त कमु मां कयो कोन्हे। तॾहिं चवंदा आहिनि त धन हुजे त उन मां दान कयो त असांखे वरी ॿिए जनम में मिले, न त मिलंदो कोन। जेको ॾींदासीं हिते, जेको ॾींदासीं उहो ॿिए जनम में मिलंदो। हींअर जेको खाऊं था उहो असां अॻिले जनम जो था खाऊं। त जेतिरो थिए एतिरो असां उते जमा कयूं, उहो असांखे मिलंदो। बाक़ी गॾु कंदासीं त उहो त हिते ई पियो हूंदो। धन हुजे त वरी उहो सजायो आहे। तॾहिं दादी जन चवंदा हुआ न त धन वारनि ते ॾंड आहे वधीक, जंहिंखे हुजे त वरी उहे दान कनि। हूअं त बराबरि नाम सिमरन खां सवाइ कुझु कोन्हे, वॾे में वॾो नाम सिमरन ई आहे, ॿिया सभु शुभ कर्म आहिनि पुठियां, पर हुजे त उन मां कजे। हूअं चवंदा आहिनि भले दान एॾो न कयो, जेतिरो हुजे, जेतिरी जहिड़ी हस्ती अहिड़ी मस्ती, पर थोरो थोरो हथु हिरियल हुजे। हथु ॾींदे हिरे तोखां महिर घुरे, हथु ॾियण ते हिरियल हुजे, थोरो की घणो, तिर की जव, पर ॾींदा अचूं त असांखे अॻिते मिलंदो। त अहिड़ा जेके माना उन्हनि जा नौकर बि सिखी था वञनि, उन्हनि खे ॾिसी ॾिसी सेखारियईंसि त उन न, ज्ञान त उन ॾिनुसि न, त तुंहिंजी सॼी ज़िंदगी मां ॾिसी छॾी आहे, तो छा कयो आहे? न को पूरो खाधो अथई, न को निंड कई अथई। बराबरि पैसे वारे खे निंड बि कोन ईंदी। त साईंअ खे प्रार्थना कजे, जे पैसो ॾिए त गॾु वरी सुमत बि ॾिए, छो जो लक्ष्मी रहंदी उते आहे जिते लक्षण हूंदा आहिनि। हिकु सेठ खे 4 पुट हुआ, ॾाढो शाहूकार उहो सेठ। हिकिड़े ॾींहुं भॻवानु हिन खे चए थो, न लक्ष्मी थी अचेसि, चएसि थी हाणे सुभाणे खां मां तो वटां मोकिलाए थी वञे, तोखे जेको खपई उहो अॼु घुरी छॾ त मां उहो सभु तोखे ॾेई वञाए, पोइ मां हली वेंदी मैं। सेठ चईंसि भी मां घर में सलाह कयां, मूंखे 4 पुट आहिनि, 4 नुंहर आहिनि, मां उन्हनि सां सलाह करे पोइ तोखां घुरंदोमांइ, सुभाणे घुरंदोमांइ। चईसि चङो, मां सुभाणे वरी ईंदीमांइ। हिन घर सेठ ॻाल्हि कई नुंहंनि पुटनि सां, भई हीअं लक्ष्मी मूं वटि आई, चए थी हाणे सुभाणे मां तो वटां वेंदीमांइ, त हाणे ॿुधायो छा घुरांसि? चयो अथई जेको तूं घुरंदे उहो ॾेई वेंदीमांइ, पोइ मां वेंदीमांइ। त छा घुरांसि जो पंहिंजो सदाईं हले?
जैनी नून पुटनि खे विहारियईं त जेके वॾा नूह पुट हुअसि नी उहे चवनिसि था त तूं ईअं घुरेसि त जेसि ताईं भई असांजी नज़र वञे उहा ज़मीन जाइदाद सॼी असांजी थी वञे। पोइ वेठे पिया खाईंदासीं, एॾी ज़मीन असांजी थी वेंदी, टुकुर टुकुर करे पिया विकिणंदासीं, पिया खाईंदासीं। वरी ॿिए नूह पुट जो वारो आयो, चईंसि तव्हां ॿुधायो छा घुरां? ॿिए चईंसि न, ईअं चएसि त जेसि ताईं मुंहिंजी नज़र वञे एसि ताईं भई सोनो करे ॾे, सभु सॼी ज़मीन सोन जी करे ॾे, त उहो सोन खणी पाण कोठियूं भरे छॾींदासीं, पोइ पिया सोन विकिणंदासीं ऐं खाईंदासीं। वरी टे वरी चएसि त न, सोन खां बि वधीक हीरनि जी क़ीमत थींदी आहे। हीरा घुरेसि त हीरनि जूं कोठियूं भरे रखूं न, हीरनि जी क़ीमत वधीक हूंदी आहे। भले हाणे चौथो नंबर, त जेका चौथो नंबर नूह हुअसि न उहा हुई सत्संगीअ बीबी। उनजा पेका सत्संगी हुआ, हिन जो सत्संग ॿुधल हो, संतनि जा दर्शन थियल हुअसि। उहा पुछे न पई, तो सेठ पुछेसि थो त पुट तूं नथी कुझु ॿुधाए, ॿुधाए त मां लक्ष्मीअ खां छा घुरां? अॼु वरी ईंदी राति जो मूं वटि ऐं पोइ सुभाणे खां हली वेंदी पाण वटि। चईंसि हा बाबा, लक्ष्मी अचेव न त चइजोसि भले वञ, अॼु ई भले वञ, पर असांजा लक्षण न खणी वञिजांइ, ॿियो मूंखे कुझु बि न खपे। हे सोन हीरा ज़मीन असां घणो टाइम खाईंदासीं, तव्हां ईअं चइजोसि ॿियो कुझु न खपे, तूं भले वञ पर असांजा लक्षण न खणी वञिजांइ। सेठ बि वॾी उमिरि जो, उनखे बि इहा ॻाल्हि वणी, बराबरि आहे, छो वॾा चवंदा जिते लक्षण हूंदा आहिनि उते लक्ष्मी वासो कंदी आहे। सेठ चई बराबरि, इहा ॻाल्हि सची आहे, मूंखे बि इहा ॻाल्हि दिलि सां लॻी। राति थी, सेठ सुम्हियो, आई लक्ष्मी छम खुली, चईंसि सेठ घर में हाणे सलाह कई, छा ॾेई वञाए तोखे त पोइ मां वञा? चईंसि हा माता, मां घर में सलाह कई आहे, तूं भले वञ पर असांजा लक्षण न खणी वञिजांइ, असांजे घर में इहा सलाह बीठी आहे। चईंसि ईअं? चईंसि हा। लक्ष्मीअ खां खिल निकिरी वई, चएसि थी लक्षण जिते हूंदा आहिनि उते ई त मुंहिंजो वासो हूंदो आहे, लक्षण घुरिया अथई त पोइ मां तोखां कीअं मोकिलाए वेंदी मैं, जिते लक्षण हूंदा आहिनि उते ई मां रहंदी आहियां, पोइ मां हाणे ठहियो नथी मोकिलाए, हिते ई तो वटि ई रही थी पवां। सेठ ख़ुशि थो थी वञे, पोइ घर में बि उन्हनि खे चए थो त हीअ सलाह जेका आहे हिन ॾिनी आहे, माना इनखे इहा सम्झ सत्संग मां मिलियल आहे, त अॼु खां वठी पंहिंजे घर में बि रोज़ सत्संग कयो। ज़मीन केतिरी बि घुरऊं सां आख़िर पूरी थी वञे हा, सोन केतिरो बि घुरऊं आख़िर पूरो थी वञे हा, हीरा केतिरा बि घुरऊं हा पूरा थी वञनि हा, पर लक्षण हूंदा त सभु थी वेंदो आहे, पोइ सभु ख़ुशि था थियनि। त असां बि पंहिंजा जेके लक्षण आहिनि न उहे माण्हूअ जहिड़ा रखूं, जीअं दादी जन चवंदा माण्हू त माणपो, न त माण्हू कहिड़े कम जो। माण्हू खाली ॿाहिरि जा ॾिसण जा थियासीं, इहा खल आहे असांखे माण्हूअ जी, लक्षण जो माण्हूअ जा न हुजनि त उहो माण्हू कहिड़े कम जो, उहो त माण्हू थियासीं ई न। त असां जेको हेॾो ॿुधूं था सत्संग, उहो थोरो थोरो करे अंदरि पिरायूं, अंदरि हंडायूं, रोज़ एकांत में वेही पंहिंजे मन सां ॻाल्हायूं, पंहिंजो पाण खे ई बसि सम्झायूं, ॿियो कुझु कमु न कयूं। पंहिंजो भलो कर पाण ई, पाण ते कर भोॻियांस, दुख भोॻे तूं आयो आहीं वरी न दुख में फास। वरी असां हींअर ख़बर कान्हे अलाए घणा जन्म जूणियूं भोॻे भोॻे असां अहिड़ो मानुष जनम पातो आहे, पर हाणे हींअर सभु ख़बर पए थी
हींअर एतिरी सम्झ असांखे आहे, भॻवान ॾिनी आहे सम्झ, त हींअर जेको कंदासीं उहो अॻिते पाईंदासीं, इहा ख़बर पए थी न। जेको असां पोखींदासीं उहो असां खाईंदासीं। अॻे सम्झ न हुई, चवंदा आहिनि न अॻे भाई सम्झ कोन हुई, ईअं चई छुटी न वञिणो आहे। हींअर सभु सम्झ आहे, नथा सम्झूं छा? त असांखे छा करणु खपे, छाजे लाइ हिते आया आहियूं, छा करे रहिया आहियूं? विवेक आहे अंदरि, वीचार सां हलूं त सभु ख़बर पए थी। ईअं ख़ाली चई छुटी न वञिणो आहे त न, भई सम्झ कान्हे। छो सम्झ कान्हे? सम्झ असांखे भॻवान ॾिनी आहे। साईं लालाराज चवंदा सम्झ ई भॻवान आहे। बसि उन सम्झ सां असांखे हलणो आहे, वीचार सां हलणो आहे। न आनंददायक वचन में ईंदो आहे नी, न छॾण में सुख आहे न अॾण में सुख आहे, सुख त वीचार में। त उन वीचार सां हलूं त बसि सुख ई सुख आहे। पोइ दुखी असां आया आहियूं कोन्हे, पंहिंजो पाण खे पाण था दुखी कयूं। हूअं दुख कोन्हे, पंहिंजा ख़्याल दुखी था कनि। हूअं छाजो दुख आहे? इहो शरीर जो दुख सुख त पियो हलंदो आहे, जेसिताईं शरीर हूंदो तेसिताईं हलंदो। इहे दुख सुख संतनि खे बि थियनि था, नथा थियनि छा? पर असां उन दुख खे खणी था वियूं। संत खणनि कोन था, उहे छॾे था ॾियनि। उहे उन में पंहिंजे शरीर में सुर्त कोन था अटकाइनि। असां पंहिंजी सुर्त सॼी शरीर में अटकाए छॾी आहे, तॾहिं त असां दुखी थियूं। पंहिंजो ख़्याल ठीकु रखूं, ख़्याल सुठा रखूं त बसि पोइ दुख आहे ई कान। मानुष्य जन्म जहिड़ो कोई सुख आहे छा किथे? ॿिए कंहिं जन्म में, ॿिए कंहिं जूण में आहे? कंहिंमें बि कान्हे। त असां केॾा सुखी आहियूं। छा भॻवान न ॾिनो आहे असांखे? केॾो ॾेई छॾियो अथई, लाइक़ात खां वधीक ॾेई छॾियो अथई। एॾो दयालु आहे। हिकिड़ो संत हो, पोइ उहो भॻवान खे प्रार्थना पियो करे त भॻवान ॿियो जेको बि तोखे वणई उहो कर, पर थोरो थोरो दुख मूंखे ॾींदो अचु। त ॿिया ॿुधनिसि पिया त उहो पुछियसि था त बाबा दुख त अञा ताईं कंहिं घुरियो ई कोन्हे, सभु प्रार्थना कंदा आहिनि भॻवान खे त सभु सुख ई घुरंदा आहिनि, तव्हां दुख छो था घुरो? त जेसि तो अञा मां अहिड़ो पको न थियो आहियां जो सुख में बि मां भॻवान खे यादि करे सघां, इन करे तो दुख घुरां। दुख ईंदो त मां भॻवान खे यादि करे सघंदमि। मुंहिंजे मन मां उहा दर्दी पुकार निकिरंदी, मूंखे भॻवान तेॾी महिल यादि ईंदे। जेसि ताईं मां पको थियां, अञा अहिड़ो पको न थियो आहे। अहिड़ा संत बि ईअं चवनि त असां छा आहियूं? असां वरी कहिड़ा पका थिया आहियूं? असां त न को सुख में था यादि कयूंसि, न को दुख में। दुख में सॼी सुर्त थी वञी शरीर में अटके, हीअं हिते सूर आहे, हिते सूर आहे, हे आहे, हीअं थियो आहे, हीअं थियो आहे। ऐं सुख में त तेॾी महिल अलाए छा था पाण खे सम्झूं त भॻवान खे कीअं यादि कयूं। बोलो सतगुरु देव भगवान की जय। तैरो बेड़ो पारिया सिकत सचिया सां जेको तोखे ध्याईंदो दुखनि खां दूर थी सचो सुख पाईंदो। सिकत सचिया सां जेको तो
तोखे ध्याईंदो दुखनि खां दूर थी सचो सुख पाईंदो मुरादूं सभई मन जूं मुरादूं सभई मन जूं पुॼाइण हारवा जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार तुंहिंजे दुआरे दान मिले थो मान मिले थो बाबा ज्ञान मिले थो तुंहिंजे दुआरे दान मिले थो मान मिले थो बाबा ज्ञान मिले थो अणकुट आहे तुंहिंजो अणकुट आहे तुंहिंजो भरियल भंडारो जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार कलयुग में तूं कायम दायम जेकी कयो अथनि बाबा तोखे अमालिम कलयुग में तूं कायम दायम जेकी कयो अथनि बाबा तोखे अमालिम हीरनि सां हामी आई हीरनि सां हामी आई अड़नि जो आधार जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार अहिड़ी बिया पोख पोखे पंहिंजो व्यापार मोके सवने सदने ताईं दुनिया न बुलाए तोखे अहिड़िया पोख पोखे पंहिंजो व्यापार मोके सवने सदने ताईं दुनिया न बुलाए तोखे अहिड़ो वॾीलो अहिड़ो वॾीलो नर जो नगारो जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार दासनो तेजी तोखे अरदासया कारज तो कुल जा कयई मुंहिंजी दयाशया दास प्रेमिन जी तोखे अरदासया कारज तो कुल जा कयई मुंहिंजी दयाशया शरण तुंहिंजे आयो आहियां शरण तुंहिंजे आयो आहियां तुंहिंजो ई आधार जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार साईं राणा राम तुंहिंजो नालो नेरे वारिया जेको तुंहिंजे दर ते ईंदो तंहिंजो बेड़ो पार जेको तुंहिंजे दर ते ईंदो